नौशर फिरोज मामा के खबर दींदा हलूं। फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ शहर में सियासी समाजी अगवाननि जो नेशनल प्रेस क्लब पटीडन अॻियां रफ़ीको राजपर, यासिर सूमरो, हैदर पलव, सारंग बुर्दी, आज़ाद इब्राहिम राजपर, सोहेल पलव, इंसाफ राजपर, नईम सूमरो, जुनेद राजपर, अमजद शेख, ममताज़ राजपर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतजाज। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बेदर्दीअ सां क़तल थियल मासूम अली रज़ा हाजान जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सरेआम फांसी ॾिनी वञी ऐं वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे भिरिया रोड लॻे चानी मनोमल जे रहवासी टैक्सी ड्राइवर आमिर चौहान खे मोरो लॻे क़तल करे कार समेत जवाबदार फरार थी विया। अहिड़े अमल जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं सखर खां मुतालबो कयूं था त फौरी तौर नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार कया वञनि ऐं वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। अली रज़ा हाजान जे कातिलनि खे